अल्लाह इन्हनि जे दिलुनि में निफाक विझी छॾियो जेको संदसि अॻियां पेश थियण जे ॾींहं ताईं उन्हनि जी जिंद न छॾींदो। अलम यअलमू अन्न अल्लाह यअलमु सिर्रहुम व नजवाहुम व अन्न अल्लाह अल्लामुल गुयूब। छा इहे नथा ॼाणनि त अल्लाह संदन ॻुझनि राज़नि ऐं संदन सुस पुस खे बि ॼाणे थो ऐं सभिनी ग़ैब जे ॻाल्हियुनि जो पूरी तरह ॼाणू आहे। الذين يلمزون المطوعين من المؤمنين في الصدقات والذين لا يجدون إلا جهدهم فيسخرون منهم سخر الله منهم ولهم عذاب أليم। जेकी दिल जे हुजूर सां माली क़ुर्बानियूं कंदड़ मोमिननि खे था महिणा ॾियनि ऐं उन्हनि माण्हुनि ते था चथरूं कनि जिन वटि सवाइ महिनत मज़ूरीअ जो कमु करे ॾियण जे ॿियो कुझु बि नाहे। अल्लाह उन्हनि टोकूं कंदड़नि ते थो टोकूं करे ऐं उन्हनि लाइ दर्दनाक सज़ा आहे। استغفر لهم أو لا تستغفر لهم إن تستغفر لهم 70 مرة فلن يغفر الله لهم ذلك بأنهم كفروا بالله ورسوله والله لا يهدي القوم الفاسقين। ऐं नबी तूं अहिड़नि माण्हुनि लाइ माफ़ी घुरी या न घुरी जेकॾहिं तूं 70 भेरा बि उन्हनि लाइ माफ़ी घुरंदे त बि अल्लाह उन्हनि खे असली माफ़ न कंदो छाकाणि त उन्हनि अल्लाह ऐं संदसि रसूल सां कुफ़ुर कयो आहे ऐं अल्लाह फासिक माण्हुनि खे छोटकारे वारी वाट न ॾेखारींदो आहे। فرح المخلفون بمقعدهم خلاف رسول الله وكرهوا أن يجاهدوا بأموالهم وأنفسهم في سبيل الله وقالوا لا تنفروا في الحر قل نار جهنم أشد حرا لو كانوا يفقهون। जिन माण्हुनि खे पोइ ते रही पवण जी मोकल ॾिनी वई हुई उहे अल्लाह जे रसूल जो साथ न ॾियण ऐं घर में वेही रहण ते ॾाढो ख़ुशि थिया ऐं इहो न वणियुनि त अल्लाह जी राह में मालनि ऐं जानियुनि सां जिहाद कनि। उन्हनि ॿियनि खे बि चयो त हिन सख़्त गर्मीअ में न निकिरो चवीन त जहन्नुम जी बाहि त अञा बि वधीक गरम आहे जेकर त उन्हनि खे इन ॻाल्हि जी सम्झ हुजे हा। فليضحكوا قليلا وليبكوا كثيرا جزاء بما كانوا يكسبون। हाणे उन्हनि खे घुर्जे त खिलनि थोरो ऐं रोयनि घणो छो जो जेका बुराई कमाई अथनि उन जो बदिलो अहिड़ो आहे। فإن رجعك الله إلى طائفة منهم فاستأذنوك للخروج فقل لن تخرجوا معي أبدا ولن تقاتلوا معي عدوا إنكم رضيتم بالقعود أول مرة فاقعدوا مع الخالفين। जेकॾहिं अल्लाह तोखे उन्हनि वटि मोटाए आणे ऐं आईंदा उन्हनि मां को टोलो तोखां जिहाद लाइ निकिरण जी इजाज़त घुरे त साफ़ चई छॾिजांइ त हाणे तव्हां मूंसां गॾु कंहिं बि सूरत में नथा हली सघो ऐं न मूंसां गॾु कंहिं दुश्मन सां लड़ी सघो था। तव्हां अॻे वेही रहण पसंदि कयो हो त हाणे घर वेही रहण वारनि सां ई गॾु तव्हां बि वेठा रहो। ولا تصل على أحد منهم مات أبدا ولا تقم على قبره إنهم
إنهم كفروا بالله ورسوله وماتوا وهم فاسقون. ऐं अॻिते उन्हनि मां को मरे त उन जे जनाज़े निमाज़ बि कॾहिं न पढ़जांइ ऐं न की संदसि क़बर ते वञी बीहजांइ, छो त उन्हनि अल्लाह ऐं संदसि रसूल सां कुफुर कयो आहे ऐं उहे मुआब उन हालत में जो हू फासिक हुआ. ولا تعجبك أموالهم وأولادهم إنما يريد الله أن يعذبهم بها في الدنيا وتزهق أنفسهم وهم كافرون. संदसि शाहूकार हुजण ऐं औलाद वारो हुजण तोखे दोखे में न विझे. अल्लाह त इरादो करे छॾियो आहे त उन ई माल ऐं औलाद जे वसीले हिन दुनिया में ई खेनि सज़ा चखाए ऐं संदन साह उन हालत में निकिरनि जो हू काफ़र ई हुजनि. وَإِذَا أُنزِلَتْ سُورَةٌ أَنْ آمِنُوا بِاللَّهِ وَجَاهِدُوا مَعَ رَسُولِهِ اسْتَأْذَنَكَ أُولُو الطَّوْلِ مِنْهُمْ وَقَالُوا ذَرْنَا نَكُنْ مَعَ الْقَاعِدِينَ. जॾहिं बि का सूरत उन जे मज़मून जी नाज़िल थी त अल्लाह खे मञो ऐं संदसि रसूल सां गॾिजी जिहाद करियो त तो ॾिठो त उन्हनि मां जेकी दौलतमंद हुआ उहे ई तोखां इजाज़त घुरण लॻा त खेनि जिहाद में शरीक थियण खां माफ़ रखियो वञे ऐं चयाऊं त असांखे छॾियो त वेही रहंदड़नि सां गॾु हुजूं. رضوا بأن يكونوا مع الخوالف وطبع على قلوبهم فهم لا يفقهون. उन्हनि माण्हुनि घरनि में वेहण वारनि में शामिल थियण पसंदि कयो ऐं संदन दिलुनि ते मुहर हई वई, तंहिं करे हाणे कुझु बि सम्झी नथा सघनि. لكن الرسول والذين آمنوا معه جاهدوا بأموالهم وأنفسهم وأولئك لهم الخيرات وأولئك هم المفلحون. उन जी उबतड़ रसूल ऐं उन्हनि माण्हुनि जिन साणस गॾु ईमान आंदो हो पंहिंजनि मालनि ऐं जानियुनि सां जिहाद कयो ऐं हाणे समूरियूं भलायूं उन्हनि लाइ आहिनि ऐं उहे ई कामयाबी हासिल कंदड़ आहिनि. أعد الله لهم جنات تجري من تحتها الأنهار خالدين فيها ذلك الفوز العظيم. अल्लाह उन्हनि लाइ अहिड़ा बाग़ तयार कया आहिनि जिन जे हेठां वाहियूं वहनि थियूं, उन्हनि में हू हमेशह रहंदा. इहा ई आहे तमामु शानदार कामयाबी. وجاء المعذرون من الأعراب ليؤذن لهم وقعد الذين كذبوا الله ورسوله سيصيب الذين كفروا منهم عذاب أليم. बहराड़ीअ वारनि मंझां बि केतिरा ई उज़र खणी आया त उन्हनि खे बि पोइते रहण जी इजाज़त ॾिनी वञे. अहिड़ीअ तरह जिन अल्लाह ऐं संदसि रसूल सां ईमान आणण जो कूड़ो कौल कयो हो उहे बि वेठा रहिया. उन्हनि मां जिन माण्हुनि कुफर जो तरीक़ो अख़्तियार कयो आहे उहे सुतत ई दर्दनाक सज़ा भोॻींदा. ليس على الضعفاء ولا على المرضى ولا على الذين لا يجدون ما ينفقون حرج إذا نصحوا لله ورسوله ما على المحسنين من سبيل والله غفور رحيم. कमज़ोर ऐं बीमार ऐं उहे जिन खे जिहाद में शरीक थियण लाइ समर मुयसर नाहे, जेकॾहिं पोइ ते रहनि त भोलो नाहे. जॾहिं जो हू सचीअ दिलि सां
अल्लाह ऐं संदसि रसूल जा वफ़ादार हुजनि। अहिड़नि भलारनि ते आङुर खणण जो को बि सबबु कोन्हे ऐं अल्लाह बख़्शणहार ऐं रहम कंदड़ आहे। ولا على الذين إذا ما أتوك لتحملهم قلت لا أجد ما أحملكم عليه تولوا وأعينهم تفيض من الدمع حزنا ألا يجدوا ما ينفقون। अहिड़ीअ तरह उन्हनि ते बि का मयार कान्हे जिन पाण तो वटि अची अर्ज़ कयो हो त खेनि सुवारी मुहैया कई वञे ऐं तो चयो होन त मां तव्हां लाइ सुवारीअ जो बंदोबस्तु करे नथो सघां त लाचार हू हलिया विया, पर संदन अखियुनि मां ॻोढ़ा ॻड़ी रहिया हुआ ऐं इन ॻाल्हि जो ॾाढो ॾुख होन त हुननि खे पंहिंजे ख़र्च ते जिहाद में शरीक थियण जी ताक़त कान्हे। إنما السبيل على الذين يستأذنونك وهم أغنياء رضوا بأن يكونوا مع الخوالف وطبع الله على قلوبهم فهم لا يعلمون। मयार त उन्हनि ते आहे जेकी मालदार आहिनि पोइ बि अची था तोखां इजाज़त घुरनि त खेनि जिहाद में शरीक थियण खां छॾियो वञे। उन्हनि घरनि में वेहण वारनि में शामिल थियण पसंदि कयो ऐं अल्लाह संदन दिलुनि ते मुहर हणी छॾी आहे जो का ख़बर ई नथी पवेनि। يعتذرون إليكم إذا رجعتم إليهم قل لا تعتذروا لن نؤمن لكم قد نبأنا الله من أخباركم وسيرى الله عملكم ورسوله ثم تردون إلى عالم الغيب والشهادة فينبئكم بما كنتم تعملون। तव्हां जॾहिं वटनि मोटी ईंदव त उहे क़िस्मे क़िस्मे उज़र पेश कंदा, पर तूं चई ॾिजांइ त बहाना न करियो, असां तव्हांजी का ॻाल्हि न मञींदासूं। अल्लाह असांखे तव्हां जूं सभु ख़बरूं ॾेई छॾियूं आहिनि। हाणे अल्लाह ऐं संदसि रसूल तव्हांजी हालत ॾिसंदा, पोइ तव्हां उन ॾांहुं मोटाया वेंदव जेको लिकल तोड़े ज़ाहिर सभु कुझु ॼाणंदड़ आहे ऐं हू तव्हांखे ॿुधाईंदो त तव्हां छा छा कंदा रहिया आहियो। سيحلفون بالله لكم إذا انقلبتم إليهم لتعرضوا عنهم فأعرضوا عنهم إنهم رجس ومأواهم جهنم جزاء بما كانوا يكسبون। तव्हांजे मोटी अचण ते हू तव्हांजे साम्हूं कसम खणंदा त जीअं तव्हां खाउन मुड़ी वञो सो भल तव्हां खाउन मुंहुं मोड़ियो, छो जो हू त गंदगी आहिनि ऐं संदन जाइ जहन्नुम आहे जेको संदन कमाईअ जे बदिले खेनि पलए पवंदो। يحلفون لكم لترضوا عنهم فإن ترضوا عنهم فإن الله لا يرضى عن القوم الفاسقين। ही तव्हांजे आॾो कसम खणंदा त जीअं तव्हां साणनि परचो, हालांकि जेकॾहिं तव्हां साणनि परची बि विया तॾहिं बि अल्लाह कंहिं बि हालत में अहिड़नि फासिकनि खां राज़ी न थींदो। الأعراب أشد كفرا ونفاقا وأجدر ألا يعلموا حدود ما أنزل الله على رسوله والله عليم حكيم। उहे बदवी अरब कुफर तोड़े निफ़ाक़ में वधीक सख़्त आहिनि ऐं तंहिं करे घणो इम्कान आहे त उन दीन जी हदुनि खां अणवाक़िफ़ रहिजी वञनि जेको अल्लाह पंहिंजे रसूल ते नाज़िल कयो आहे। अल्लाह सभु कुझु ॼाणंदड़ ऐं वॾो दानाव आहे।
ومن الأعراب من يتخذ ما ينفق مغرما ويتربص بكم الدوائر عليهم دائرة السوء والله سميع عليم. उन्हनि ॻोठाणनि में अहिड़ा बि माण्हू आहिनि जेके अल्लाह जी वाट में जेकी कुझु ख़र्च कनि था तंहिंखे पाण ते चटी था सम्झनि ऐं तव्हांजे बारे में ज़माने जी गर्दिश जो था इंतज़ार कनि. हालांकि बुराई जो चक्कर त खुद मथन मढ़ियल आहे ऐं अल्लाह सभु कुझु ॿुधंदड़ ऐं ॼाणंदड़ आहे. ومن الأعراب من يؤمن بالله واليوم الآخر ويتخذ ما ينفق قربات عند الله وصلوات الرسول ألا إنها قربة لهم سيدخلهم الله في رحمته إن الله غفور رحيم. ऐं उन्हनि बदबियुनि में के माण्हू अहिड़ा बि आहिनि जिन जो अल्लाह ऐं आख़िरत जे ॾींहं ते ईमान आहे ऐं जेके कुझु ख़र्च कनि था उनखे अल्लाह खे वेझो थियण ऐं रसूल जूं दुआऊं खटण जो वसीलो था बणाइनि. हाओ इहो बेशक उन्हनि लाइ वेझड़ाई हासिल करण जो ज़रियो आहे ऐं अल्लाह ज़रूर खेनि पंहिंजी रहमत में दाख़िल कंदो. अल्लाह बिला शक ॾाढो माफ़ कंदड़ ऐं रहम कंदड़ आहे. والسابقون الأولون من المهاجرين والأنصار والذين اتبعوهم بإحسان رضي الله عنهم ورضوا عنه وأعد لهم جنات تجري تحتها الأنهار خالدين فيها أبدا ذلك الفوز العظيم. उहे मुहाजिर ऐं अंसार जेकी अव्वल ईमान आणे सभिनी खां अॻरा थिया हुआ ऐं पिणु उहे जेकी खाउन पोइ वध में वध सुहिणे नमूने में संदन रस्ते ते हलिया तिन खां अल्लाह राज़ी थियो ऐं हू अल्लाह खां राज़ी थिया. अल्लाह उन्हनि लाइ अहिड़ा बाग़ तयार करे छॾिया आहिनि जिन जे हेठां वाहियूं पयूं वहंदियूं ऐं हू उन्हनि में हमेशह रहंदा. इहा ई तमाम वॾे दर्जे जी कामयाबी आहे. وممن حولكم من الأعراب منافقون ومن أهل المدينة مردوا على النفاق لا تعلمهم نحن نعلمهم سنعذبهم مرتين ثم يردون إلى عذاب عظيم. तव्हांजे आस पास जेकी ॻोठाणा रहनि था उन्हनि में केतिराई मुनाफ़िक आहिनि ऐं अहिड़ीअ तरह खुद मदीने जे रहाकुनि में बि मुनाफ़िक मौजूद आहिनि जेकी मुनाफ़िकत ते संदरो ॿधी बीठा आहिनि. तूं उन्हनि खे नथो ॼाणी, असां था खेनि ॼाणूं, इजो था असां खेनि ॿीणी सज़ा ॾियूं, पोइ हू तमाम वॾी सज़ा लाइ वापसि आंदा वेंदा. وآخرون اعترفوا بذنوبهم خلطوا عملا صالحا وآخر سيئا عسى الله أن يتوب عليهم إن الله غفور رحيم. ॿिया बि के माण्हू आहिनि जिन पंहिंजा गुनाह बासिया आहिनि, उन्हनि जा अमल गाॾियल साॾियल आहिनि, कुझु चङा अथनि त कुझु बुरा अथनि. थी सघे थो त अल्लाह मथनि महिरबान थिए, छो त हू माफ़ कंदड़ ऐं बाझ कंदड़ आहे.
خذ من أموالهم صدقة تطهرهم وتزكيهم بها وصل عليهم إن صلاتك سكن لهم والله سميع عليم. ऐं नबी तूं संदन मालनि मां सदको वठी खेनि पाक कर ऐं खेनि वधाए ऐं संदन हक़ में रहमत जी दुआ घुर, छो त तुंहिंजी दुआ उन्हनि लाइ आथत आहे. अल्लाह सभु कुझु ॿुधंदड़ ऐं ॼाणंदड़ आहे. ألم يعلموا أن الله هو يقبل التوبة عن عباده ويأخذ الصدقات وأن الله هو التواب الرحيم. छा खेनि ख़बर न आहे त उहो त अल्लाह ई आहे जेको पंहिंजनि ॿारनि जी तौबा क़बूल कंदो आहे ऐं संदन ख़ैरातूं अघाईंदो आहे, ऐं पिण उहो ई अल्लाह ॾाढो माफ़ कंदड़ ऐं रहीम आहे. وقل اعملوا فسيرى الله عملكم ورسوله والمؤمنون وستردون إلى عالم الغيب والشهادة فينبئكم بما كنتم تعملون. ऐं ऐं नबी चवीन त तव्हां अमल करियो, पोइ अल्लाह संदसि रसूल ऐं मोमिन सभई तव्हांजा अमल ॾिसंदा, पोइ तव्हां उन ॾांहुं मोटाए आंदा वेंदव जेको लिकल तोड़े ज़ाहिर सभु कुझु ॼाणे थो, ऐं हू तव्हांखे ॿुधाईंदो त तव्हां छा छा कंदा रहिया आहियो. وآخرون مرجون لأمر الله إما يعذبهم وإما يتوب عليهم والله عليم حكيم. के ॿिया माण्हू बि आहिनि जिन जो मामिलो अल्लाह जे हुकुम लाइ तरसायल आहे, पोइ वणेसि त सज़ा ॾियनि ऐं वणेसि त वराए महिर करेनि. अल्लाह सभु कुझु ॼाणे थो ऐं हू वॾो दानाव आहे. والذين اتخذوا مسجدا ضرارا وكفرا وتفريقا بين المؤمنين وإرصادا لمن حارب الله ورسوله من قبل وليحلفن إن أردنا إلا الحسنى والله يشهد إنهم لكاذبون. वरी के ॿिया माण्हू बि आहिनि जिन हिकिड़ी मस्जिद ठाही आहे इन लाइ त नुक़सान पहुचाइनि ऐं कुफुर कनि ऐं मोमिननि में ॾफेड़ विझनि, ऐं उन ई माण्हूअ लाइ हिकिड़ो मोर्चो बणाइनि जेको अॻे ई अल्लाह ऐं संदसि रसूल सां जंग जोटे चुको आहे. हू ज़रूर कसम खणी चवंदा त असांजी नियत त भलाई करण खां सवाइ ॿी का बि न हुई, पर अल्लाह शाहिद आहे त हू बिल्कुलु कूड़ा आहिनि. لا تقم فيه أبدا لمسجد أسس على التقوى من أول يوم أحق أن تقوم فيه رجال يحبون أن يتطهروا والله يحب المطهرين. तो उन्हीअ जाइ में कॾहिं बि न बीह जाए जेका मस्जिद पहिरें ॾींहुं ई तक़वा ते अॼी वई हुई. इहा ई उन्हीअ ॻाल्हि जे वधीक लाइक़ु आहे त तूं उन में बीहीं. उन में अहिड़ा माण्हू आहिनि जेकी पाक रहणु पसंदि कंदा आहिनि ऐं अल्लाह खे पाकाई अख़्तियार करण वारा ई पसंदि आहिनि. أفمن أسس بنيانه على تقوى من الله ورضوان خير أم من أسس بنيانه على شفا جرف هار فانهار به في نار جهنم والله لا يهدي القوم الظالمين.
तुंहिंजे ख़्याल में भलो माण्हू केरु आहे? उहो जंहिं पंहिंजी इमारत जो बुनियाद अल्लाह जे ख़ौफ़ ऐं संदसि रज़ा जे तलब ते रखियो, या उहो माण्हू जंहिं पंहिंजी इमारत जो बुनियाद खाईअ जे खाधल किनारे ते रखियो, जेका ड्रही उन ई अॾींदड़ सूधी धू वञी जहन्नुम जे बाहि में किरे। अहिड़नि ज़ालिम माण्हुनि खे अल्लाह कॾहिं बि सिधी वाट न वठाईंदो आहे। لا يزال بنيانهم الذي بنوا ريبة في قلوبهم إلا أن تقطع قلوبهم والله عليم حكيم। इहा इमारत जेका उन्हनि जोड़ी आहे, सा संदन दिलियुनि खे सदाई बुॾतर में विझो रहंदी। बाक़ी संदन दिलियूं ई भॼी भोरा थी पवनि त ॿी ॻाल्हि आहे। अल्लाह निहायत बाख़बर ऐं दानाव आहे। إن الله اشترى من المؤمنين أنفسهم وأموالهم بأن لهم الجنة يقاتلون في سبيل الله فيقتلون ويقتلون وعدا عليه حقا في التوراة والإنجيل والقرآن ومن أوفى بعهده من الله فاستبشروا ببيعكم الذي بايعتم به وذلك هو الفوز العظيم। हक़ीक़त में त अल्लाह मोमिननि खां संदन जानियूं ऐं संदन माल जन्नत जे एवज़ ख़रीद करे वरिता आहिनि। हू अल्लाह जी वाट में विढ़नि था, पोइ मारीनि था ऐं मरनि था। साणनि कयल वाइदो पालण जो अल्लाह पाण ते ज़िम्मो खंयो आहे। तौरात ऐं इंजील ऐं क़ुरान में ऐं केरु आहे अल्लाह खां वधीक पंहिंजे वाइदे खे पालण में। पोइ ख़ुशियूं मल्हायो इन ई सौदे ते जेको तव्हां अल्लाह सां करे छॾियो आहे। इहा ई त सभ खां वॾी कामयाबी आहे। التائبون العابدون الحامدون السائحون الراكعون الساجدون الآمرون بالمعروف والناهون عن المنكر والحافظون لحدود الله وبشر المؤمنين। अल्लाह ॾांहुं वरी वरी मोटी अचण वारा, संदसि इबादत करण वारा, संदसि साराह जा गुण ॻाइण वारा, अल्लाह जी राह में सफ़र कंदड़, संदसि आॾो रुकू ऐं सजदा करण वारा, नेकीअ जो हुकुम करण वारा, बुराईअ खां रोकण वारा ऐं अल्लाह जे हदुनि जी हिफ़ाज़त करण वारा। ऐं ऐ नबी उन्हनि मोमिननि खे ख़ुशख़बरी ॾेई छॾ। ما كان للنبي والذين آمنوا أن يستغفروا للمشركين ولو كانوا أولي قربى من بعد ما تبين لهم أنهم أصحاب الجحيم। नबीअ खे ऐं जिन ईमान आंदो आहे उन्हनि खे इहा ॻाल्हि नथी सूहे त हू मुशरिकनि लाइ बख़्शिश जी दुआ घुरनि, खणी हू संदन वेझा अज़ीज़ ई छो न हुजनि, जॾहिं जो मथनि इहा ॻाल्हि खुली ज़ाहिर थी पई आहे त हू जहन्नुम जा हक़दार आहिनि। وما كان استغفار إبراهيم لأبيه إلا عن موعدة وعدها إياه فلما تبين له أنه عدو لله تبرأ منه إن إبراهيم لأواه حليم। इब्राहिम जो पंहिंजे पीउ लाइ बख़्शिश जी दुआ घुरी हुई, सो रुगो इन्हीअ करे जो हुन साणस वाइदो कयो हो,
पर पोइ जॾहिं मथियुसि इहा ॻाल्हि खुली ज़ाहिर थी पई त संदसि पीउ अल्लाह जो दुश्मन आहे त हू खांसि बेज़ार थी वियो। सची ॻाल्हि इहा आहे त इब्राहिम ॾाढो दिल जो नरम ऐं बुर्दबार हो। وما كان الله ليضل قوما بعد إذ هداهم حتى يبين لهم ما يتقون إن الله بكل شيء عليم। अल्लाह जी इहा रीत न आहे त माण्हुनि खे हिदायत ॾियण खां पोइ वरी गुमराहीअ में विझे, जेसी ताईं जो खेनि साफ़ खोले न ॿुधाए त खेनि कहिड़ियुनि ॻाल्हियुनि खां बचणु खपे। दर हक़ीक़त अल्लाह खे हर शइ जो इल्म आहे। إن الله له ملك السماوات والأرض يحيي ويميت وما لكم من دون الله من ولي ولا نصير। ऐं इहा बि हक़ीक़त आहे त आसमाननि ऐं ज़मीन जी बादशाही अल्लाह जी ई आहे। जियारण ऐं मारण संदसि ई हथ में आहे ऐं तव्हांजो को बि मददगार ऐं वाहरू अहिड़ो कोन्हे जेको तव्हांखे खांसि बचाए सघे। لقد تاب الله على النبي والمهاجرين والأنصار الذين اتبعوه في ساعة العسرة من بعد ما كاد يزيغ قلوب فريق منهم ثم تاب عليهم إنه بهم رؤوف رحيم। अल्लाह माफ़ करे छॾियो नबीअ खे ऐं उन्हनि मुहाजिरनि ऐं अंसारनि खे जिन ॾाढे ॾुखे वक़्त में नबीअ जो साथ ॾिनो, जेतोणीकि उन्हनि मां कुझु माण्हुनि जूं दिलियूं अॻ में ॾिंगाईअ में पवण खे वेझो थियूं हुयूं। अल्लाह खेनि माफ़ करे छॾियो, बेशक हू उन्हनि माण्हुनि ते ॾाढो शफ़ीक़ ऐं महिरबान आहे। وعلى الثلاثة الذين خلفوا حتى إذا ضاقت عليهم الأرض بما رحبت وضاقت عليهم أنفسهم وظنوا أن لا ملجأ من الله إلا إليه ثم تاب عليهم ليتوبوا إن الله هو التواب الرحيم। ऐं उन्हनि टिन्ही खे माफ़ करे छॾियाई जिन जे मामले खे पुठिते रखियो वियो हो, जॾहिं जो ज़मीन एॾी कुशादी हूंदे बि मथनि तंग थी पई ऐं हू पंहिंजो पाण ते भार थी पिया ऐं अंदाज़ो थी वियुनि त अल्लाह खां बचण जी वाह संदसि रहमत खां सवाइ ॿी का बि कान्हे, त अल्लाह बि पंहिंजी मेहर करे ॾांहुं वरियो तां त हू मोटी अचनि। बेशक हू ॾाढो माफ़ कंदड़ ऐं रहीम आहे। يا أيها الذين آمنوا اتقوا الله وكونوا مع الصادقين। ऐं ईमान वारो अल्लाह खां डिॼो ऐं सचनि माण्हुनि जो साथ ॾियो। ما كان لأهل المدينة ومن حولهم من الأعراب أن يتخلفوا عن رسول الله ولا يرغبوا بأنفسهم عن نفسه، ذلك بأنهم لا يصيبهم ظمأ ولا نصب ولا مخمصة في سبيل الله ولا يطؤون موطئا يغيظ الكفار ولا ينالون من عدو نيلا
سبيلا إلا كتب لهم به عمل صالح إن الله لا يضيع أجر المحسنين. मदीने वारनि ऐं आस पास जे ॻोठाणनि खे इहा ॻाल्हि न जुॻाईंदी हुई त हू अल्लाह जे रसूल खे छॾे घर में वेठा रहनि ऐं खेसि छॾे पंहिंजनि नफ़्सनि जे पुठियां लॻल रहनि, छो जो ईअं त थियणो ई नाहे जो हू अल्लाह जी वाट में उञ ऐं बुख ऐं बदनी महिनत जी तकलीफ़ बि सहनि ऐं हक़ जे मुनकरनि खे जेका वाट कावराए थी उन ते विख बि वधाइनि ऐं कंहिं दुश्मन खां को इंतकाम बि वठनि ऐं पोइ बि उन जे एवज़ संदन हक़ में को अमल सालिह न लिखियो वञे। बेशक अल्लाह वटि नेकीअ में अॻिरो थींदड़नि जो अजुर ज़ाया न कयो वेंदो आहे। ولا ينفقون نفقة صغيرة ولا كبيرة ولا يقطعون واديا إلا كتب لهم ليجزيهم الله أحسن ما كانوا يعملون. अहिड़ी तरह ईअं बि कॾहिं न थींदो त हू थोरो या घणो को ख़र्च बि सिर ते सहनि ऐं को मैदान बि झाॻियनि ऐं संदन हक़ में इहो न लिखियो वञे तां त अल्लाह संदन उन सुठे कारनामे जो बदिलो खेनि अता करे। وما كان المؤمنون لينفروا كافة فلولا نفر من كل فرقة منهم طائفة ليتفقهوا في الدين ولينذروا قومهم إذا رجعوا إليهم لعلهم يحذرون. ऐं इहो को तमामु ज़रूरी न हो त मोमिन समूराई निकिरी पवनि हा, पर ईअं छो न थियो त उन्हनि जी आबादीअ जे हर हिस्से मां कुझु माण्हू निकिरी अचनि हा ऐं दीन जे सम्झण जी लियाकत हासिल कनि हा ऐं वापसि वञी पंहिंजे इलाइक़े जे माण्हुनि खे ख़बरदार कनि हा त मन ईअं हू पासो कनि हा। يا أيها الذين آمنوا قاتلوا الذين يلونكم من الكفار وليجدوا فيكم غلظة واعلموا أن الله مع المتقين. ऐं ईमान वारो जंग करियो उन्हनि हक़ जे मुनकरनि सां जेके तव्हांजे भर में आहिनि ऐं ईअं पिणु थिए त हू तव्हां मंझि सख़्ती ॾिसनि ऐं ॼाणे छॾियो त अल्लाह परहेज़गारनि सां गॾु आहे. وَإِذَا مَا أُنزِلَتْ سُورَةٌ فَمِنْهُمْ مَنْ يَقُولُ أَيُّكُمْ زَادَتْهُ هَذِهِ إِيمَانًا فَأَمَّا الَّذِينَ آمَنُوا فَزَادَتْهُمْ إِيمَانًا وَهُمْ يَسْتَبْشِرُونَ. जॾहिं का नई सूरत नाज़िल थिए थी त उन्हनि मां माण्हू पुछनि था त ॿुधायो तव्हां मां कंहिंजे ईमान में वाधारो थियो आहे। जिन माण्हुनि ईमान आंदो आहे उन्हनि जे ईमान में त सचपच वाधारो ई कयो आहे ऐं हू इन खां ख़ुशी था मल्हाइनि. وَأَمَّا الَّذِينَ فِي قُلُوبِهِم مَّرَضٌ فَزَادَتْهُمْ رِجْسًا إِلَى رِجْسِهِمْ وَمَاتُوا وَهُمْ كَافِرُونَ. बाक़ी जिन माण्हुनि जे दिलुनि में बीमारी हुई उन्हनि जी अॻीं पलीतीअ ते हिकु वधीक पलीतीअ जो इज़ाफ़ो करे छॾियो ऐं हू मरण घड़ीअ ताईं कुफर में ई पियल रहिया. أَوَلَا يَرَوْنَ أَنَّهُمْ يُفْتَنُونَ فِي كُلِّ عَامٍ مَّرَّةً أَوْ مَرَّتَيْنِ ثُمَّ لَا يَتُوبُونَ وَلَا هُمْ يَذَّكَّرُونَ. छा इहे माण्हू ॾिसनि नथा त
त हर साल हिकु ॿ दफ़ो उहे आज़माइश में विधा वञनि था, पर तॾहिं बि न की तौबा था कनि ऐं न को सबक़ ई था पिराइनि। وَإِذَا مَا أُنزِلَتْ سُورَةٌ نَظَرَ بَعْضُهُمْ إِلَى بَعْضٍ هَلْ يَرَاكُمْ مِنْ أَحَدٍ ثُمَّ انصَرَفُوا صَرَفَ اللَّهُ قُلُوبَهُم بِأَنَّهُمْ قَوْمٌ لَا يَفْقَهُونَ। जॾहिं का सूरत नाज़िल थिए थी त ही माण्हू हिक ॿिए ॾांहुं ॾिसी अखियुनि सां पुछनि था त को ॾिसेव त नथो, पोइ आहिस्ते खिसकी वञनि था। अल्लाह संदन दिलियूं फेराए छॾियूं आहिनि, छो जो हू बेसमझ माण्हू आहिनि। لقد جاءكم رسول من أنفسكم عزيز عليه ما عنتم حريص عليكم بالمؤمنين رؤوف رحيم। ॾिसो तव्हां वटि हिकिड़ो रसूल आयो आहे जेको ख़ुदि तव्हां मंझाई आहे। तव्हांजो नुक़सान में पवण खेसि ॾाढो ॻरो थो लॻे, तव्हांजी भलाई लाइ ॾाढो फ़िक्रमंद आहे, मोमिननि लाइ शफ़ीक़ ऐं महिरबान आहे। فَإِن تَوَلَّوْا فَقُلْ حَسْبِيَ اللَّهُ لَا إِلَٰهَ إِلَّا هُوَ عَلَيْهِ تَوَكَّلْتُ وَهُوَ رَبُّ الْعَرْشِ الْعَظِيمِ। हाणे जे उहे माण्हू तोखां मुंहुं था मोड़े वञनि त ऐ नबी तूं चई छॾीन त मूं लाइ त अल्लाह ई बस आहे, जंहिंखां सवाइ ॿियो को बि माबूद कोन्हे। उन्हीअ ते ई मूं भरोसो कयो आहे ऐं उहो ई अर्श अज़ीम जो मालिक आहे।